अस्सलाम वालेकुम डियर व्यूवर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। अज जी हिन वीडियो में तमाम ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज आहिनि टीचिंग फील्ड सां वास्तो रखंदड़, चाहे उन्हनि जो जेको आहे प्राइवेट सेक्टर में वास्तो हुजे या NGO सेक्टर में टीचिंग जो अगरि जेकॾहिं एक्सपीरियंस आहे त उन्हनि जे लाइ तमामु घणियूं जॉब अपॉर्चुनिटीज आहिनि जिन जूं सैलरीज़ जेको आहे जूनियर लेवल ते ई 1 लाख प्लस सैलरीज आहिनि ऐं इन जी जेका पहिरीं जॉब आहे उहा आहे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर जी। इन में मेल फीमेल ॿई अप्लाई करे सघनि था। इन में रिक्वायर्ड जेको आहे MBA आहे इन एनी सब्जेक्ट ऐं 10 ईयर जो एक्सपीरियंस हुजे एजुकेशनल फील्ड वर्क। इन जो जेके डिविजनल लेवल आहे उहा हैदराबाद, सखर, लाड़काना, शहीद बेनज़ीराबाद ऐं कराची आहे। इन जी जेका सैलरी आहे उहा 2,30,000 आहे फिक्स। उन खां पोइ कोऑर्डिनेटर आहे BPS 17 जी जॉब आहे। इन में MPhil एजुकेशन रिक्वायर्ड आहे, मास्टर इन एनी सब्जेक्ट रिक्वायर्ड आहे। ही भी जेके डिविजनल लेवल सेम आहे। इन जी जेका जॉब जी सैलरी आहे उहा 2,15,000 आहे। उन खां पोइ एजुकेशन ऑफिसर जी आहे या BPS 17 जी आहे। इन में MEd रिक्वायर्ड आहे या मास्टर इन एनी सब्जेक्ट। इन में 2,05,000 जॉब सैलरी आहे। उन खां अलावा मॉनिटरिंग ऑफिसर आहे BPS 17 जो, ही फीमेल जे लाइ जॉब आहे ऐं इन में 1,90,000 पगार आहे। फील्ड ऑफिसर आहे या फीमेल जे लाइ या BPS 16 जी जॉब आहे। इन जी जेका सैलरी आहे उहा 1,70,000 आहे। JEST टीचर आहे जंहिंमें मास्टर डिग्री रिक्वायर्ड आहे, BA BEd डिप्लोमा ऑफ टीचिंग ऐं 5 सालनि जो एक्सपीरियंस रिक्वायर्ड आहे। इन जी जेका फिक्स सैलरी आहे उहा 1,60,000 आहे। PhD टीचर आहे, इन जी सैलरी बि 1,60,000 आहे। सोशल ऑर्गेनाइज़र आहे, इन जी सैलरी 1,40,000 आहे। ही BPS 11 जी जॉब आहे। ऐं सोशल मोबिलाइज़र आहे, इन जी जेका आहे सैलरी 1,40,000 आहे। हाणे इन में अप्लाई करण जो सफ़ा सिंपल तरीक़ो आहे त तव्हां जेके बि कैंडिडेट क्राइटेरिया मीट कनि था उहे पंहिंजी रेस्पॉन्स कंदा आहिनि ईमेल ते cpac.services.org.gmail.pk पंहिंजी थ्रू ईमेल ऐं CV पंहिंजी उन में रखंदा, उन में पंहिंजो फोटोग्राफ ॾींदा ऐं CNIC कॉपी इंडिकेटिंग द पोजीशन अप्लाइड। जंहिं पोजीशन जे लाइ अप्लाई कयो था उहो तव्हां ॿुधाईंदा। त सफ़ा सिंपल प्रोसेस आहे। तव्हांखे जस्ट हिकिड़ी मेल करणी आहे। ही उन्हनि जी एड्रेस ॾिनल आहे CPAC सिलेक्शन 2 एस्टेब्लिशमेंट डिवीज़न सेक्रेटरिएट इस्लामाबाद। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। ही टीचिंग फील्ड सां वास्तो रखंदड़ या जिन्हनि खे टीचिंग में एक्सपीरियंस आहे उन्हनि जे लाइ एतिरी तमामु घणी सैलरीज़ ते जेको आहे पहिरियां जॉब्स न आयूं आहिनि त उहे हिन में अप्लाई करे भरपूर फ़ाइदो हासिल कनि। ऐं मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।